बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। डियर कैंडिडेट्स, अस्सलाम वालेकुम। मां यासब बलोच अॼु जे हिकु नए टॉपिक सां अवां सां गॾु। अॼु जो असांजो टॉपिक आहे सिंधी ॿोली मौक़िक़ ऐं तहक़ीक़। कल जेको असां पढ़ियो हुयोसीं उन में पढ़ियो हुयोसीं त सिंधी अदब में पहिरियों दफ़ा कंहिं केरु छा कयो आहे। त अॼु असां पढ़ंदासीं त सिंधी ॿोली में कंहिं जेके आहिनि कहिड़ा किताब लिखिया आहिनि ऐं कहिड़े लेखक जेको आहे उन्हनि जी कहिड़ी किताब आहे, उन ते जेका तहक़ीक़ थियल आहे असां उहा पढ़ंदासीं। हलूं था पंहिंजे टॉपिक जे तरफ़। अॼु जो असांजो पहिरियों सवाल आहे, ॿोलियुनि जा सरचश्मा किताब कंहिंजो लिखियलु आहे। जवाबु आहे डॉक्टर सिंधी। सवाल नंबर ॿियों आहे, कहिड़ी लपीअ खे 40 अखरी बि चयो वेंदो आहे। जवाबु आहे ख्वाजगी। सवाल नंबर टियों आहे, जीजल जी ॿोली किताब जो लेखक केरु आहे। अनवर फगार हकड़ो। सवाल नंबर चौथों आहे, सिंधीअ ॿोलीअ ते फ़ारसी ज़बान जो असर किताब कंहिं लिखियो। जवाबु आहे अब्दुल जब्बार जुणेजो। सवाल नंबर पंजों आहे, सिंधी ॿोलीअ जी तारीख़ ते सभ खां पहिरीं कहिड़े आलम किताब लिखियो। जवाबु आहे भेरूमल मेहरचंद। सवाल नंबर छहों आहे असांजो, सिंधी ॿोलीअ में चूसणा आवाज़ केतिरा आहिनि। सतों आहे असांजो, सिंधी इल्मी लफ़्ज़नि जो ज़ख़ीरो लुग़त कंहिं लिखी। त जवाबु आहे शाहजहान कुरैशी। सवाल नंबर 8 आहे, सिंधी ॿोली मुख़्तलिफ़ लासानी पहलू किताब जो मुसनिफ़ केरु आहे। जवाबु आहे फ़हमीदा हुसैन। सवाल नंबर 9 आहे, सिंधी ॿोलीअ बाबति सभ खां पहिरीं कहिड़े आलम नज़रियो ॾिनो। जवाबु आहे अर्नेस्ट ट्रंप। सवाल नंबर 10 आहे, सिंध जे हैदराबाद ऐं आसपास वारनि इलाइक़नि में ॻाल्हाईंदड़ लहजे खे छा चइबो आहे। त जवाबु आहे विचोले या मयारी। सवाल नंबर 11 आहे असांजो, सिंधीअ ॿोलीअ जे जहान जी खोजना किताब कंहिं लिखियो। जवाबु आहे शमसुद्दीन उरसाणी। सवाल नंबर 12 आहे असांजो, सिंधी आवाज़नि जा तबादला किताब कंहिं लिखियो। जवाबु आहे मोहम्मद सुमार शेख। सवाल नंबर 13 आहे, सिंधी अलिफ़बे जी इर्तिक़ा किताब जो लेखक केरु आहे। जवाबु आहे अब्दुल करीम लगारी। सवाल नंबर 14 आहे असांजो, डॉक्टर ग़ुलाम अलाना जो किताब सिंधी सूतियात पहिरियों कहिड़े साल में शाया थियो। जवाबु आहे 1967 ईस्वी में। सवाल नंबर 15 आहे, सिंधीअ ॿोलीअ खे कहिड़े मुल्क में क़ौमी ॿोलीअ जो दर्जो हासिल आहे। जवाबु आहे हिंदुस्तान। सवाल नंबर 16 आहे, सिंधी ॿोलीअ खे कंप्यूटर जी दुनिया में पहिरियों कंहिं मुतारिफ़ करायो। तंहिंजो जवाबु आहे अब्दुल माजिद भरगणी। सवाल नंबर 17 आहे, किताब सिंधी ॿोलीअ जी ज़ियारत कहिड़े आलम जो लिखियलु आहे। त जवाबु आहे परसो गदवाणी जो लिखियलु आहे। सवाल नंबर असांजो 18 आहे, लसानियत जे माहिर आलम प्रोफेसर अली नवाज़ हाजन जतोई कहिड़े साल में वफ़ात कई। जवाबु आहे 1996 ईस्वी में। सवाल नंबर 19 आहे, अरबी सिंधी आयोवेटा जो अभ्यास जे मौज़ू ते कहिड़े आलम PhD कई। जवाबु आहे डॉक्टर मोहब्बत बुरड़ो। सवाल नंबर असांजो 20 आहे, सिंध जे हैदराबाद ऐं आसपास वारनि इलाइक़नि में ॻाल्हाईंदड़ लहजे खे छा चइबो आहे। इहो सवाल शायदि मथे बि असांजो थी चुको आहे, वरी रिपीट थी चुको आहे। इन जो जवाबु आहे विचोले या मयारी। सवाल नंबर 21 आहे, कहिड़ो अंग्रेज़ आलम अरबी रस्मुल ख़त बदिरां ख़ुदावंदी ख़त लिखण जे हक़ में हो। जवाबु आहे हलीम ब्रोही। सवाल नंबर 22 आहे असांजो, सिंधी ॿोलीअ जो समाजी कार्ज किताब जो लेखक केरु आहे।
जवाबु आहे डॉक्टर अलहदाद ॿोयो। सवाल नंबर 23 आहे असांजो डॉक्टर बलोच जो किताब सिंधी सूरत ख़ती ऐं ख़ताती कहिड़े इदारे मां शाया थियो? जवाबु आहे सिंधी लैंग्वेज अथॉरिटी। सवाल नंबर 24 आहे डॉक्टर ग़ुलाम अली अलाना पंहिंजे तहक़ीक़ में सिंधी ॿोलीअ जूं केतिरियूं शाख़ूं ॼाणायूं आहिनि? इन जो सही जवाबु आहे 9 शाख़ूं ॼाणायूं आहिनि। सवाल नंबर 25 आहे असांजो आख़िरी सवाल आहे असांखे मतां विसारियो किताब कहिड़े मौज़ूअ ते मुश्तमिल आहे? त इन जो जवाबु आहे लुग़त ते मुश्तमिल किताब आहे। उमेद आहे त तव्हांखे वीडियो पसंदि आयो हुजे। जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त हिकिड़े अर्ज़ु आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, लाइक कमेंट लाज़मी कजो ऐं वीडियो मुकमल ज़रूरु ॾिसिजो। ऐं हिन में अगरि का बि ग़लती हुजे त कमेंट लाज़मी कजो। ऐं उन खां अलावा इहो बि ॿुधाइजो त मूंखे हिन तरीक़े जा वीडियो ठाहिणु खपनि या जेके शुरू में मां मतिलबु को हिकिड़ो टॉपिक खणी उन ते ॻाल्हायां पई उन तरीक़े सां वीडियो करणु खपनि। तव्हांजे जेको तव्हांजी नंढड़ी जेका हिकिड़ी सलाह हूंदी उहा जेको मुंहिंजे लाइ हौसला अफ़ज़ाई हूंदी कमेंट लाज़मी कजो। हलो कंहिं ॿिए लेक्चर में तमामु जल्द तेसिताईं ॾींदा इजाज़त। ओके, अल्लाह हाफ़िज़।